नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हॾा मोरी जे बासर वॾेरे फसल जो हिसाब घुरण तां मच्छर जी हारियुनि खे कर्ज़ी ॼाणाए घर अंदर घिड़ी फायरिंग करे हारियुनि ते तशद्दुद करे घरनि अंदर चौपायो माल बि काहे विया आहिनि। हॾा मोरी जे मिसकिन हारियुनि हरचंद भील, अनूपो नानक ऐं मिसरी भील खिपरो थाणे अॻियां दाहींदे चयो त शाज़िया मरीजा वोटर आहियूं, हेॾी वॾी ज़्यादती थी पर पार्टी अॻुवाण तोड़े पुलिस असांजी का बि दांह ॿुधण लाइ तयार ई न आहे। हिननि वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई है। रज़वान कमदार भी मोशन बेचारी गड घटी ते भी असांखे लठ हणिया ते बंदूक हणिया ते हमारा प्या शायद बंदूकां पे 12 ने धक हणे गयो, मैंने धक हणे गयो, माल ले गयो, पैसा ॾिना वो कोनी लिया ते नहीं असां विड़न आयो तो पण क्या ते एक छोकरो धके पछे जाइस, धक हणे बंदूक रो पछे जाइस धक से ना कि असां ने आपने मारे गयो, माल ले गयो। असां से घणी करया ते असां सा गरीबां से को हमें असां जी मदद करो। अभी अणिया है मां जो धणी ले गया, मां छोकरा ने धकणिया जोर करे माल महीने गते हुए 10-15 जना आता, हथियार सुधा गेडियां सुधा वो आया था। पछे असां निगरिया कने आया इता असां ने धके गया अने गोले हणी गया है 3 असां ने गोले आता है, बीजे को आए नहीं वडेरो आ पतो कमदार हतो। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।